इते मौके ॿुधाई त सिंध हुकूमत ईरान में बस हादसे में फ़ौत थियल ज़ाइरीन खे मुआवज़े जी समरी तैयार करे वरिती आहे। ख़मीस 20 अगस्त 2024 ते ईरान जे शहर यज़्द में 28 ज़ाइरीन शहीद ऐं 18 ज़ख़्मी थिया हुआ। कराची जो हिकु, हैदराबाद जा 4, लाड़काने जा 19 ऐं सखर जा 4 ॼणा फ़ौत थिया हुआ। ज़ख़्मनि में हैदराबाद ऐं नवाबशाह जो हिकु, लाड़काने जा 12 ऐं सखर जा 4 ॼणा शामिल आहिनि। सिंध हुकूमत फ़ौत थियल ज़ाइरीन जे वारसनि ऐं ज़ख़्मनि खे मुआवज़ो ॾियण जो ऐलान कयो हो। हर फ़ौत थियल जे वारसनि खे 50 लख रुपया ऐं ज़ख़्मनि खे 10 लख रुपया ॾियण जो ऐलान कयो वियो हो। इन ई हवाले सां तफ़सील ॿुधाइण लाइ असां लाइन ते मौजूदु आहे आवाज़ न्यूज़ रिपोर्टर शहज़ाद जलबाणी। जी शहज़ाद। सिंध हुकूमत ईरान में बस हादसे में मुश्तमिल ज़ाइरीन ते मुआवज़े जी समरी ॾियण जे लाइ तयार करे वरिती आहे। ख़मीस 20 अगस्त 2024 ते ईरान जे यज़्द में 28 ज़ाइरीन शहीद ऐं 18 ज़ख़्मी थिया हुआ। कराची जो हिकु ऐं हैदराबाद जा 4, लाड़काने जा 19 ऐं सखर जा 4 ॼणा फौती हादसे में, जॾहिं ज़ख़्मियुनि में जेके आहिनि हैदराबाद जो हिकु, नवाबशाह जो हिकु ज़ख़्मी ऐं लाड़काने जा 12 ऐं सखर जा 4 ॼणा शामिल हुआ, जिनमें इन हादसे में जेके ज़ख़्मी थिया हुआ। उन खां अलावा इन वाक़िए खां पोइ सिंध हुकूमत फ़ौत थियल ज़ाइरीन जे वारिसनि ऐं ज़ख़्मियुनि खे मुआवज़ो ॾियण जो ऐलान कयो। फ़ौत थियल जे वारिसनि खे 50 लख रुपयनि जो ऐं ज़ख़्मियुनि जे लाइ जेको 10 लख रुपयनि जो 10 लख रुपयनि जो ऐलान कयो हो। तो घरू खाते पारां 15 करोड़ 80 लख रुपयनि जी मुआवज़े जी समरी वॾे वज़ीर तां मोकिली वई आहे। फ़ौत थियल 28 ज़ाइरीन जे वारिसनि खे 14 करोड़ रुपया माली इमदाद जी सिफ़ारिश कई वई आहे ऐं ज़ख़्मियुनि खे 1 करोड़ 80 लख रुपया मुआवज़ो ॾियण जी सिफ़ारिश कई वई आहे। वॾे वज़ीर जी मंज़ूरी खां पोइ घरू खातो कमिश्नरनि ऐं डिप्टी कमिश्नरनि ज़रिए मुआवज़ो फ़ौतियुनि जे वारिसनि ऐं ज़ख़्मियुनि खे ॾींदो। जी।